अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये तो दोस्तों मां आया जो दोस्त माशूक अली चाचड़, माया गुलाम अब्बास चांडियो, माया नवीद पालारी। जी तो दोस्तों अॼु असां नंढड़ी हिकिड़ी फिल्म जी कोशिश करे रहिया आहियूं ऐं फिल्म जो नालो आहे मुंहिंजी मोहब्बत। मुंहिंजी मोहब्बत। ऐं इन में डायरेक्शन करे रहियो आहे असांजो पिरी प्यारो भाउ गुलाम अब्बास चांडियो ऐं नवीद भाउ बि सुठो आर्टिस्ट आहे, सुठो रोल कयो आहे ऐं हल्कड़ो रोल असां बि किथे सेट सां कयूं था तव्हां दोस्तनि जे लाइ। ऐं जल्द खां जल्द तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदासीं पंहिंजी फिल्म ऐं मुंहिंजी मोहब्बत। मुंहिंजी मोहब्बत दुआनि में यादि ऐं इंशाल्लाह अन क़रीब जल्द खां जल्द इहा क्लिप तव्हांखे फेसबुक ते ऐं चैनल ते मिलंदी। जीअं ग्रीन टीवी खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, तमामु बहितरीनु असांजा तव्हांखे हुन में वीडियो मिलंदा ऐं फनी कॉमेडी एक्शन फुल एक्शन। दुआनि में यादि या अली मदद।